अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल क़ुरआन फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन क़रअल क़ुरआन फ़स्तज़हरहु फ़अहल्ल हलालहु व हर्रम हरामहु अदख़लहुल्लाहुल जन्नह व युशफ़्फ़अु फ़ी अशरतिन मिन आलि बैतिही कुल्लुहुम वजबत अलैहिन नार व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना समरतु दावत अबी इब्राहीम व बिशारतु ईसा व रुया उम्मी व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाबाज़ बुलंद मदनी सरकार दे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। दुनिया ने दीन को भुला रखा है, गफलत की नींद में सुला रखा है। इस दौर में खुशनसीब वो अकबर जिसने कुरान पाक को खुला रखा है। जखरे जेड़ो जवान निसाखो न दे हमें मोर मिलनी मुरसली सरस संदशान खबरगान खलील जे कादिर मुको अकुआ फकान काद कौसैन औ अदना। यो मुयस्सर जिस्मका यो आगे जो एहसान जो हादी मेरे मेड़ो चंद चोदिया रात जा तो सह सह करी सिंगार पर पहुंची न पिरी खे तोरे हीला करी हजार तुझी सब जमात मुझे दिल पर जो दम हिकड़ो। अल्हम्दुलिल्लाह उस्तादुल कुर्रा जीनतुल कुर्रा फखरुल कुर्रा साईं कारी गुल मोहम्मद मलक साहब कारी असमतुल्लाह मक्की साहब साईं अब्दुल कयूम चन्नू साहब और उनकी पूरी टीम मुबारक से लायका है। और एक बच्चा आई न्याणी जिन न्याणी जी अज खमार पोशी थी आई बच्चन की दस्तार बंदी थी जगे सीने में अल्लाह जो कुरान असा न नबी ॾिठो न सहाबा ॾिठा न अहल बैत ॾिठा न जन्नत ॾिठी न जहन्नम ॾिठो असा ॾिठो त मुहम्मद जो कुरान छो त असांजो सॼो ॾींहुं कुरान जे अंदर आहे। सहाबा कुरान में, निमाज़ कुरान में, हज कुरान में, ज़कात कुरान में, अहल बैत कुरान में, ख़त्म नबूवत कुरान में। मुसलमान जो सॼो ॾींहुं मुहम्मद जे कुरान में। इनजे करे अंग्रेज से तो मुसलमान में कुरान न हुजे पर अॼु कारी कुल मोहम्मद अज़मत कुरान जो जलसो रखे कुरान जे दुश्मनन के पैगाम ॾिनो आहे तमाम ऊंधा लटकी पियो मोहम्मद जो कुरान क़यामत ताईं पहुचंदो। कुरान जा आशिक़ ॾाढा जो सवा मदीने वाले जा आशिक़ ॾाढा जो के जान मिली मोहम्मद जे सदके, माल मिलो मोहम्मद जे सदके, रमजान मिलो मोहम्मद जे सदके, कुरान मिलो मोहम्मद जे सदके। वो खत्म में वो चादर करा अज सकरन जे अंदर आस्ताने
रसूल जो एडो वडो इज्तिमा वाइदो तो करे त सबाजी जान मोहम्मद के इज्जत कुर्बान करे छड़ी मदीने वाले जो आश का भैया तबरत कयो भैया तो भैया जेके खत्म नबूवत पंहिंजे जान की बाजी लगाईंदा खुदा जो कसम असांजा बच्चा असांजो घर असांजी जान मोहम्मद जे इज्जत कुर्बान मता समझो त असां डॉक्टर खान के शहीद कयो ए काफिलो रुकजी वेंदो सही हाले जवानो वियो हलियो ए काफिलो रुकजी वेंदो साईं मदनी रहमतुल्लाह अलैहि वियो हलियो ए काफिलो रुकजी वेंदो ना असांखे वॾा सबक ॾींदा ए काफिलो रुकबो ना एॾा राशिद खालिद तो अचे एॾा नासिर खालिद तो अचे एॾा ताहिर खालिद तो अचे एॾा ताहिर खालिद तो अचे ये बाजी मौत की बाजी है ये बाजी तुम ही हारोगे हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर मार एक काफिलो मुजाहिदन जो दिजन बारो ला ए वो महीनो आगे में डॉक्टर साहब शहीद थो 29 नवंबर 2014 उनजे 21 नवंबर थे डॉक्टर साहब मुसां गॾो तव्हांजे ज़िले नवाब साहब 100 माण्हू हिन ॻाल्हि जा शायदि मुंहिंजो किबरा 5 दफ़ा कातिलाना हमलो चो थई या रात जो सबर न कर या सिगर उठी वधा मरते कलंदर जो जवाब शेर खबर जो जवाब जो बंदन जे हीरे जो जवाब राष्ट्र जे बागे जो जवाब जनरल जमीयत जो जवाब जे सदुल्लाह खालिद के जान प्यारी नाए खालिद के मोहम्मद जो दीन प्यार भैया तबरत करे शहीद इस्लाम के सलाम तो गुंडा गन मशीन सा इधर सर्वनादा दंडन सा ए गाल न समझाए बारानी मता अटके जन्नत बारन ए कुरान जा चौकीदार ए मस्जिद जा चौकीदार अगमे करूं साईं मस्जिद शहीद था क्यों इंक्रोचमेंट जरे शक्कर में क्रीम पौधी मस्जिद शहीद करने जेला रेंजर्स भी जिया एसपी भी जो है पर क्रीम ते राशिद साहब चढ़ी बीठो फोटो पे नेट दिसी सको था जे कोई हारो तारो राशिद शहीद थींदो पर अल्लाह जी मस्जिद शहीद करणो कोन ॾींदो भाई हथ बना करे कायदे सिंध के सलाम तो जो इश्क होता हुआ है हर चादर जे इन साथ आ गया तो जो कंध झुकण जो न आहे कहीं भी रात मना था गया आधा आया डाढ़ करा पर तोखे उनको ओडो न आहे हर टाइप बाजो असल चढ़ो पर राशिद तो जे असल के लोडो ही न आहे वेड़ा पुट खालिद जा तू फिर अंदर वेड़ में अज फेसबुक ते खोड़ मानू बक था कन राशिद पांजे पीर जे रस्ते दा हटी वियो मां त चवां तो राशिद साहब डॉक्टर साहब खां भी बक दम अॻिते निकिरी वियो सुर तड़ी गया अन्या जे मौलवी नाराज न थियन मां हिकिड़ो जुमिलो चवां डॉक्टर जो रूह भाउ राशिद में अची वियो वो जज्बा वेड़ा पुट खालिद जा तहां जो सुप्रीम कोर्ट लेटर कढियो त कराची जे मदीना मस्जिद शहीद करे पाक चालो केर भी न पहुंचो ए सिंध जो दो दिलेर अल्लामा राशिद साहब कंटेनर ट्रोए जुम्मो ते बढ़ाए जे मस्जिद जे सिरा के उतलाए लगायो ता में जरूरत मस्जिद जा चौकीदार जमीयत उलमा इस्लाम वेड़ा पुट खालिद जा तो वेड़ा दोरो वेड़ में मानू तो दे मोखला लखे सुर्ख सलाम हर घड़ी हर गाम राशिद नारा तुझे नाम जा जेके चवंदा न असां इस्लाम के सिंध मां बजाईंदासीं
असांखे इस्लाम न खपे, असांखे इस्लाम तोखे 28 तारीख़ ते सक्कर जे अंदर बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस हिन नवाब शाह सुलेमा सैयद अब्दुल कयूम चन्ने जे क़ियादत में झंडा हणी नारा हणी लखे मुजाहिद सक्कर पहुंची बाबू राष्ट्र जे हथ ते बैत करे दुनिया के पैगाम ॾींदासीं त सिंध अज बि खान त सोमरे जे खून सां गॾु आहे। तेरा तेरा मुजाहिद आहियो भैया ख़बर करे भैया जमीयतुल इस्लाम अल्लामा राशिद महमूद सुमरो अल्लामा राशिद साहब कदम बढ़ाओ नारे तकबीर टुकड़ा करो ची बात यो अबा ओ लाउड वाला आवाज दे हिनन खे जेके दोस्त पोइ ते बीठा आहियो ये वेही रहो बैठ जाए भाई मां 3 घड़ी तो बॉबी को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी हिकु अबा तव्हां कंहिंजे रिढुनि सां आहियो एॾा हमारा दोस्त भी वियो माशाअल्लाह रज़ाकार हज़रात मजमे के आयो बीठल अंगे अदब सां एहतराम सां दाढ़ीअ ते हथ रखी जो थई अल्लाह जा मेहमान तबलीग जमात वाला कीअं मजमे से कंट्रोल कंदा बैठ जाए भाई अल्लाह की बात सुने अल्लाह के रसूल की बात अन्या हेॾा बचे दोस्त बीठा ये सब मुखे ॾिसण आया आहिनि मां रोज़ त मोबाइल में ईंदो आहियां माशाअल्लाह केॾो वॾो इज्तिमा जज़ाकल्लाह टुकड़ा कयो ची भाटियो संद संद खे भलकाटियो या 3 कुंजा गोला हणी बलसा के मूसा थियो पर हटबो न हाणे पोइ के चो इंशाअल्लाह ॾाढा नथा चो इंशा ज़ोर सां मजमे जो आवाज़ अर्श ते पहुचे हटबो न हाणे पोइ ते जेको हटे बेईमान हुआ सिर्फ दीन का कुर्बान हुआ सिर्फ दीन का कुर्बान इन जलसे जो पहिरियों हुआ तारे खत्म नबूवत खत्म नबूवत ते असांजा बच्चा कुर्बान हाणे तव्हांजे सुप्रीम कोर्ट काजाननि खे रिलीफ ॾियण जी कोशिश कई त कोर्ट केरु न आयो मौलाना फज़ल अच्छी दाड़ीअ में 72 सालनि जी उमिरि में जज चयो तव्हांखे कंहिं घुरायो आहे तव्हां कॾहिं कोर्ट न आयो मौलाना चयो मां पंहिंजे लाइ न आयो आहियां मां बच्चनि लाइ न आयो आहियां मां सुप्रीम कोर्ट मुहम्मद जे ख़त्म नबूवत लाइ आयो आहियां भैया तो बोलो करे काहे जगह सलाम भैया असांजी जान वञे तो वञे पर मोहम्मद जे ख़त्म नबूवत ते चौकी ॾींदासीं ॿुधी छॾियो नबीअ जी गुस्ताखी बर्दाश्त न थींदी छो त असांखे क़ुरान पहिरियों सबक़ ॾिनो आहे अन्नबी बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम मोहम्मद कलमे वारनि खे जान खां वधीक प्यारो ॿियो हिन जलसे जो उन्वान अज़मत क़ुरान छो त इंसान ॿिनि शयुनि जो नालो आहे जिस्म ॿियो रूह असांजो जिस्म कयो आहे मिटीअ मां खोराक बि मिटीअ मां अंब चांवर अनो कणक या जिस्म जी खोराक पर को रूह आयो आहे मथां अर्श तां यसअलूनक अनिर रूह कुल रूह मिन अम्रि रब्बी तॾहिं त माण्हू केॾो बि पोड़ो थी वञे न हुनखे दफ़नाईंदा न आहियूं अञा साहु अथसि अञा साहु पोड़े खे पूरी लऊ पोड़ो दिया पूरियो से छॾियो से जान न रूह अथसि
पर जेकर ये नौजवान गुज़ारे वञे, रूह निकिरी वञे, रूह खां पोइ घर न रखंदो, ऐं रूह जेसिताईं आहे तेसिताईं पूरी अथऊं न। जिस्म मिटीअ मां ठहियो वरी मोटंदो बि हेॾां। क़ुरान छा थो चए, मिनहा ख़लक़नाकुम, असां तोखे हितां पैदा कयो हो, ऐं जॾहिं मरी वेंदो त वफ़िया नुईदुकुम, वरी तोखे हेॾे मोटाईंदासीं। पर जॾहिं माण्हू मरी वेंदो न, छा चवंदा, दम परवाज़। नबी साहब खां पुछो, या रसूलल्लाह, रूह छा आहे? क़ुरान तो चए, यसअलूनका अनिर रूह कुल रूह मिन अम्रि रब्बी, रूह अल्लाह जो अमर आहे। इन जे करे जिस्म जी खोराक ज़मीन मां मरंदो त वेंदो बि ज़मीन में। रूह आयो आहे मथा, रूह जी खोराक क़ुरान आयो आहे मथा, ऐं रूह वरी वेंदो बि मथे। माण्हू मरी वेंदो आहे, पोइ छा चवंदा आहियो, सकरनि वारा दम परवाज़ थी वियुसि। खुदा जो कसम आहे आहे। तजवीद के शोबे में हज़रत साईं मोहम्मद अली मदनी, उस्तादुल कुर्रा, ज़ीनतुल कुर्रा, शेखुल अरब वल अजम, इहो ख़ाल क़यामत ताईं न भरबो। उन ॾींहुं मां साईं कारी गुल मोहम्मद साहब खे चयो, साईं तव्हां जलसो नथा कयो, साईं जो जंहिं लाइ कंदासीं वॾड़ा उहे विया हलिया। ये लफ़्ज़ चई कारी गुल मोहम्मद जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई पियो। पर अल्लाह सलामत रखे कारी गुल मोहम्मद साहब खे। साईं कारी असमतुल्लाह मक्की साहब के जो उस्ताद जेको मशीन ॾिनो, उन मशीन खे जारी ऐं सारी आहिनि। मां त चवां थो, हेॾो वॾो इज्तिमा साईं जे मदरसे जी मस्जिद में नई ठही वई आहे, पर साईं वीचारे जी दिल जी तमन्ना इहा आहे त मदरसे जी बिल्डिंग सफ़ा ज़बून आहे, रहण जे क़ाबिल बि न आहे। पर साईं जो असां कंहिंखे दाख़िला खां जवाब बि नथा ॾेई सघूं। खुदा जे वास्ते कोड़ो मर्द कलंदर, कोड़ो मुजाहिद इन ख़ैर जे कम में हथ विझंदो, इंशाअल्लाह रब मदद कंदो। मदरसो भी नओं ठही वेंदो। सुबह जो कुरान, शाम जो कुरान, रात जो कुरान, मंझ जो कुरान। हुजूर फरमा तरक्तु फीकुम अमरैन, मां मोहम्मद तव्हांखे ॿ शयूं ॾेई थो वञा, ॿ उनखे चुमड़ी पइजो, लन तज़िलू मा तमस्सक्तुम बिहिमा। या रसूल अल्लाह, कहिड़ियूं ॿ? हिकिड़ो अल्लाह जो कुरान। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। मांखे बि हैदराबाद हिकिड़ो अमरा चए था, मुला माल काथों था आणियूं जो मदरसा था ठारायो। मुंहिंजो इहा ॻाल्हि असां पंहिंजे पीउ खे बि न ॿुधाईंदासीं, तोखे छो ॿुधाए? हे निज़ाम अल्लाह जे मदद सां थो हले। इंशाअल्लाह मस्जिद भी आबाद, मदरसा भी आबाद, मोहम्मद जे ख़त्म में पहुचा चौकीदार। इंशाअल्लाह 28 नवंबर ते सक्कर शहर के अंदर बाबुल सलाम पहुंची मुरीदन के पैगाम दींदासीं। सिंध कप कल भी बाबुल सलाम में, अज भी बाबुल सलाम आ। सिंध क़यामत ताईं मोहम्मद के गुलामन जी धरती आ। केड़ा मुजाहिद जो भईयो तबला कयो, भईयो तबला। मेहमान तमाम घणा आहिनि। अनकरीब कायदे सिंध भी स्टेज ते पहुंचण वालो आहे इंशाअल्लाह। अॼोको जलसो दुनिया के पैगाम ॾींदो त सिंध जो अवाम मुल्हिदन सां गॾु न आहे। सिंध जो अवाम शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद शहीद के खून सां गॾु आहे। असां डॉक्टर साहब जे जनाज़े में वाइदो कयो हो त शहीद बाबा जेतिरो सां निभायो आहे, ये रत जे आख़िरी कतरे ताईं
तो जे बच्चन साडे निभाई नासे केरा मुजाहिदन जेके जमीयत सा वफा कंदा डॉक्टर साहब जे बजरत सा वफा कंदा भैया तबलो अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला